अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक़ अली आहे। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां कोट नवाब में ग़ैबी नवाब सरदार ख़ान चांडियो सां मौजूदु आहियां। हिन वक़्तु जेके कंवर शदात कोट में ख़ासि तौर ते MP नादिर मक्सी पारां साबिक़ा MP नादिर ख़ान मक्सी पारां जेको मीडिया में बयानु ॾिनो वियो त मेहड़ में जेको वाक़ियो थियो आहे ग़ुलाम सरवर चांडियो क़त्ल केस में नवाब ग़ैबी सरदार ख़ान चांडियो पारां जेको आहे त मुंहिंजो नालो इन में ॾियारायो वियो आहे। इन हवाले सां पाण पहुता आहियूं। नवाब साहिब असां सां मौजूदु आहिनि, असां ॻाल्हि ॿोल कंदासीं इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे ऐं जेको आहे इहे मामलात किथे वञी दंग कंदा। साईं सरवर चांडियो वारो क़त्ल वाक़ियो थियो आहे, उन में कल्ह 100 एकड़ जा बयान बि थी विया आहिनि। उन में नालो जेको आहे त मालिकनि पारां ॾिनो वियो आहे। इन इल्ज़ाम खे कीअं था ॾिसो? हाणे मीर साहब जेको ॻाल्हाए थो हुनजी पंहिंजी ज़ाती सोच आहे। मां सम्झां जंहिं ॾींहुं वाक़ियो थियो आहे उन ॾींहुं असां कोर्ट रूम जे अंदरि 10 बजे खां वठी 2:30 खां 3 बजे ताईं असांजो 4 खां 5 कलाक उहो केस हलियो आहे। एविडेंस आहे दुनिया जे साम्हूं, ॿई ॿाहिरि असां हुन में। मां सम्झां थो त असांजो को हुननि सां राब्तो कोन हो। उन माण्हुनि पाण न्याणी न उन क़ुर शरीफ़ खणी पंहिंजो ॾुख जेको आहे या पंहिंजी जेका बि फ़रियाद हुई उहा उन क़ुर ते हुननि दुनिया जे साम्हूं ॾेखारी आहे। इन में वधीक मां कुझु न चई सघंदुमि। उहो ज़ाहिर ज़रूरु आहे मालिक जेका दिलि में हूंदी जेका ॻाल्हि उहा हुननि कई आहे। हाणे उनखे मीर साहिब जे मुंहिंजे तरफ़ां सम्झे थो त हुनजी ज़ाती मसइलो आहे, उनखे मां छा थो करे सघां। सर, मीर साहिब हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त जेको आहे त अगरि ही अहिड़े क़िस्म जो को रस्तो खोलनि था त पोइ सुभाणे उहे बि तयारु रहनि। इन खे तव्हां कीअं था ॾिसो? इहा धमकी आहे या आम रवाजी ॻाल्हि आहे या इन खे तव्हां कीअं ॾिसो था? तव्हां इन जे बारे में छा ॻाल्हाईंदव? अहिड़े बेफ़ाइदे धमकियुनि खे मां साईं कुझु बि नथो सम्झां। अहमियत ई मां वटि कान्हे। 5 सालनि खां मां इन केसनि में कोर्ट में गुज़ारियां थो पियो। और चवंदा यक न शुद्ध दुशुद, हिकु न त ॿ न त 3। इहे कूड़ियूं धमकियूं जेको मीर साहिब खे ॾियणियूं त भॼी ॾे, उन में मूंखे फ़र्क़ु ई न पवंदो आहे। जेको हक़ु हूंदो उहो हक़ु ख़ुदावंद ताला जे दरवाज़े ते थींदो। सर, उमेर बाबा जेको वाक़ियो पेश आयो उन में जेको आहे तुंहिंजो वालिद साहब चाचो ऐं भाउ जेके क़त्ल थी विया उन में तव्हांखे जेको आहे नामज़द कयो वियो आहे ऐं काफ़ी सालनि खां वठी तव्हां कोर्टनि में पेशियूं बि जेको आहे त ॾियो पिया। ऐं उन खां बाद में जेको आहे त तव्हां उन ॾींहुं पाण जेको पंहिंजे बयान में जेको चयो त जेको आहे उमेर बाब जी जेको आहे पसे पर्दा जेको आहे त हिमायत या सपोर्ट मीर नादिर ख़ान मक्सी जेको आहे करे पियो ऐं उन्हनि त वरी इन शइ जो डिनाए कयो आहे त मां उमेर बाब जी शिकल बि न आहे ॾिठी। पोइ इन ते तव्हां छा ॻाल्हाईंदव? पाण उमेर बाब जी वालदा जो जेको इशू आहे 4 सालनि खां मुल्क खां ॿाहिरि आहे, हुन में वञी असाइलन वधो अथई ॿिए मुल्क में। उन जी पाण इहा तस्दीक कई अथई त मां उन्हनि जी सपोर्ट कई आहे। वधीक मां छा चवां? हिकिड़ो माण्हू 3 सालनि खां मुल्क में ई कोन्हे, उन जी नौकिरी बचाइण जे लाइ सपोर्ट करण जे लाइ असाइलन पाकिस्तान जो तनख़्वाह बि वठनि, सिंध हुकूमत जी तनख़्वाह बि वठनि, ॿी मुल्क में असाइलन वठनि, त घर वेठे जे गवर्नमेंट पघार थी उनखे ॾिए त उन ते कंहिं माण्हू रेस कयो त मीर साहिब उन्हनि जी हेल्प करे थो। 1 अरब 80 करोड़ रुपए जो हिन जा ॿाहिरि ऐं फरियादी जेको असां ते फरियादी आहे उन्हनि ते नैब जो केस आहे जेको सरकारी ज़मीन 1 अरब 80 करोड़ रुपए जी। तव्हां वेंदा हूंदव वार कम असांजे दादू खां मेहड़ खां दादू वेंदा हूंदव, दादू जे राइट साइड ते तव्हांखे हिकिड़ी वीरान कॉलोनी ॾिसण में ईंदी जेका हिननि कई। उन में एंटी करप्शन केस कयो हो त हिन महिल ताणी केरु थो सपोर्ट करे उहा ख़बर मीर साहिब खे हूंदी। सर, उन खां अलावा तव्हां बयान में पंहिंजे में इहो बि चयो जेको आहे त उमेर बाब जो भाउ जेको आहे त मंशियात फ़रोश आहे, जेको आहे त मेहड़ में मंशियात हलाए थो, मशहूरु माण्हू आहे। छा कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा ऐं उतां जो SSP दादू जेको आहे त उहे सभु कन लाटार कयूं वेठा आहिनि? उनखां जेको आहे त इहे सभु ओझल आहिनि? बिल्कुलु। तव्हां इहो ॿुधायो त शदात कोट में मनशियात केरु थो खपाए? उन कंहिं माण्हू जी सपोर्ट आहे? तव्हां जे शदात कोट में जेके आइस चर्स इहो खपे थो, शराब थो खपे, कहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन्हनि में अॻुवाणी कंहिं ज़माने में कंदा हुआ? हिते असांजे इन इलाइक़े में जेको बि अफ़ीम केरु थो खपाए उहे उमेर बाब जा ॿाहिरि आहिनि जेके अफ़ीम वठंदा आहिनि, हथियार ॾींदा आहिनि माण्हुनि खे। दुनिया में आहे उमेर बाब जो वालिद साहब 5 सालनि 2005 में, तॾहिं तक असांजी दुश्मनी कान आहिनि या असांजो कोन त कोन्हनि। 2005 में सुप्रीम कोर्ट खां एक्स काउंटर रहियो आहे।
जंहिं ॾींहुं मरी वियो आहे तंहिं ॾींहुं ताणी घुर्बल हुयो नार्कोटिक 6.5 मण चर्स हूंदो आहे को अधु किलो या किलो को कंहिंजे पोयों हलाईंदो आहे 6.5 मण चर्स कंहिंजे पोयों कोन लॻंदी आहे। इहे सभु खुलियाम आहे, उन्हनि जी ओपनली सपोर्ट करनि था, उन्हनि खे सभु कुझु ॾींदा आहिनि। पाण चवनि था त मुंहिंजा पोलिंगियूं संभालींदा आहिनि, जे उहे पोलिंगियूं संभालींदा आहिनि त पोइ अॼु बि मेड़ में जेको चर्स ऐं शराब खपंदो आहे त सॼी दुनिया खे ख़बर आहे मेड़ में किथे थो खपे, शतातकोट में किथे खपे थो तव्हांखे ख़बर कोन्हे छा? ओपनली थो खपे। उन्हनि जा उहे माण्हू आहिनि जंहिं माण्हू अचे हिते इहे माण्हू कुर्बान ईसवाणी आहे शायदि मक्सी, उहो छाजी काश्त कंदा आहिनि उते? अफ़ीम जी काश्त आहे। उहो ज़मीन कंहिंजी आहे पाण खे ख़बर अथनि, खाते ते कंहिंजी आहे, केरु आहे ख़ानगी में ज़मीनदार? तव्हांखे ख़बर न आहे छा ख़ानगी में ज़मीनदार केरु आहे? उहे आहिनि, उन्हनि जी सपोर्ट अथनि सभु। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, दुनिया जे हर कुंड में हर ॻाल्हि लिकंदी कान्हे मुंहिंजा बाबा। सारी ही जेको अवां सां मसइला आहिनि, परेशानियूं आहिनि, जेको आहे बेगुनाह तव्हांखे खून जे केसनि में जेको आहे इन्वॉल्व कयो वियो, तव्हां हाज़िरियूं भरियो पिया, ऐं ॿिया खोड़ सारा मामलात आहिनि जेके पसे पर्दा आहिनि, जेके आम माण्हू खां ओझल आहिनि, तव्हां उनखे फेस कयो पिया। किथे भला इहे जेको सभु जेके मसइला आहिनि तव्हांजो इन्हनि जी जड़ जेके ही कंबर ज़िले में ऐं ख़ासि तौर ते जागीर वारे इलाइक़े में जेके मैदनी वसीला जेके दरियाफ़्त थिया आहिनि, ज़ाहिर थिया आहिनि, भला अव्हां जी परेशानी जो सबबु किथे इहे त न आहिनि? मदनी मसइला असां वटि का अहिड़ी शइ दरियाफ़्त कोन थी आहे। छा थियो तव्हांखे? तेल आहे, गैस आहे, ऑयल गैस बाबा, इहो पाकिस्तान हुकूमत जी मिल्कियत आहे, उहा जंहिंखे वणे जाथे करे हलाईंदे। तेल गैस जेका आहे सो मुंहिंजी ज़ाती हिकिड़े कंहिं इंडिविजुअल माण्हू जी मिल्कियत न हूंदी आहे, उहा हुकूमत पाकिस्तान जी मिल्कियत आहे। सॼे पाकिस्तान में जाथे थींदी उहा हुकूमत पाकिस्तान जी डील कंदी आहे, उन में न मुंहिंजी मिल्कियत थींदी। तव्हां कानून आहे पाकिस्तान जो, जे मुंहिंजे हिन बंगले जे अंदरि तेल निकिरंदो त इहा हुकूमत पाकिस्तान जी मिल्कियत आहे, मुंहिंजी न आहे। ऐं जेको हाणे तव्हां नई हल्काबंदी जेके थियूं आहिनि, जेको आहे ईंदड़ इलेक्शन जेको आहे जनवरी में जेको आहे टाइम त ॾिनो वियो आहे, ऐं ख़ुदा करे उहा इलेक्शन थिए, उन में जेको आहे त तव्हां साबिक़ा MNA जेको आहे आमिर ख़ान मक्सी जो मुस्तक़बिल कीअं पिया ॾिसो? साईं मां अर्ज़ु कयो त पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल आहे, चाहे आमिर ख़ान हुजे, चाहे सरदार ख़ान हुजे, चाहे बुरहान ख़ान हुजे, चाहे नादिर ख़ान हुजे, चाहे गंवर ख़ान हुजे, चाहे मीराणी साहब हुजे, असांजे ज़िले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तीर जंहिंजे नाले ते हूंदो उहो उन जी मुस्तक़बिल उते मौजूदु आहे। सर उन खां अलावा हीअ जेको 2-3 ॾींहंनि खां वठी मामला जेके हलनि पिया सोशल मीडिया ते, जेको आहे त जेके नादिर मक्सी जा हिमायती आहिनि उहे अव्हां जे ख़िलाफ़ु लिखनि पिया, जेके अव्हां जा हिमायती आहिनि नादिर मक्सी जे ख़िलाफ़ु लिखनि पिया, इहा जेकी बाहि ॿरे पई, तव्हां पंहिंजे चाहींदड़नि खे, आम माण्हू खे कहिड़ो मैसेज ॾींदव इन ते? इख़्लाक़ जे दायरे में जेका शइ हुजे उहा कर, का बि बे इख़्लाक़ी जी शइ न करूं। मोज़िज़ इंसान आहे, ख़ानदान आहे, सरदार आहे, नवाब आहे, असांजो पाड़ो आहे, भाउ आहे असांजो, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। बाक़ी ॿियनि खे जंहिंखे जेका वणे लिखे थो उनजी असांजी परवाह कान्हे, पर असां पंहिंजे दोस्तनि खे इहो चवंदासीं त कंहिं बि इख़्लाक़ जे दायरे खां ॿाहिरि न निकिरे। तव्हांजे फर्ज़ंद नौजवान जेको एडुकेटर लश्कर ख़ान जेको आहे त सियासत में हुनजो मुस्तक़बिल तव्हांजी नज़र में कीअं आहे अॻिते? फ़िलहालु अञा मां वेठो आहियां, मां खां पोइ ॾिसंदासीं। जे हुनखे कमु सही कयईं, अवाम में मक़बूलियत आयसि त छो न। वॾी महिरबानी सर। जीअं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं साबिक़ MPA नवाब गैबी सरदार ख़ान चांडियो जिन तफ़सीली गुफ़्तगू कई, उन खोड़ सारा जेके मामलात ओझल हुया उन सभिनी जे मथां रोशनी विधी, ऐं इंशाअल्लाह जेको आहे त मज़ीद जेके ॻाल्हियूं थींदियूं वरी तव्हांजे साम्हूं रखंदासीं। वॾी महिरबानी।